पहिरें त पूरी दुनिया जे अक़लीत बिरादरी खे अॼु दीवाली ॾींहुं जी मुबारकबाद ॾींदुसि ऐं मुबारक ॾींदुसि। अॼु उन्हनि जो ईद जो ॾींहुं आहे ऐं ख़ासि करे पंहिंजे यूनियन काउंसिल मुंहिंजे जुरिशन में जेकी मुंहिंजी अक़लीत बिरादरी रहे थी, सदियुनि खां वठी रहे थी ऐं हमेशह हीउ ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे। असां बि जूं ख़ुशियूं हिननि सां गॾु आहिनि ऐं तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। हर लिहाज़ खां असांजो पीपल्स पार्टी गवर्नमेंट हुजे, सिंध गवर्नमेंट हुजे, हमेशह अक़लीत बिरादरी खे ताउन कंदी आहे, सपोर्ट कंदी आहे। हर लिहाज़ खां जीअं असांजो टाउन काउंसलर बीठल आहे सनी, इहो असांजो अक़लीती काउंसलर आहे। इहो बि मतिलबु हिननि जो नज़र कंदो आहे, आउं बि नज़र कंदो आहियां। जीअं असांजो बाबू आहे यूनियन काउंसलर आहे, इहे सॼो अक़लीत बिरादरी जो ख़्यालु कंदा आहिनि। इनशाला असां बि हिन सां हर मोड़ ते गॾु आहियूं ऐं हर ख़ुशीअ में असीं गॾु आहियूं। इनशाला गॾु रहंदासीं ऐं हर तरह जो असांजो ताउन सां गॾु हूंदो।